अस्सलाम वालेकुम वेलकम सारा पर एनसाइक्लोपीडिया चाला खुश आयो तो बिया पाण लीनियर चैप्टर जेको आहे उहो 6 मां 7 मां करे छॾियो आहे। 7 मां हिकु ई एक्सरसाइज़ पाण अपलोड कई आहे जेकी डिफरेंट हुई ॿियनि खां, बाक़ी 6 जहिड़ियूं हुयूं हू तव्हां पाण बि करे सघो पिया, उनमें को ख़ासि तब्दीली न हुई। ऐं 8 मां असां कोन कराया, हुननि जा कुझु 8 जा कुझु MCQs हूंदा, जेकी चेंज 7 खां 8 में आई आहे उहा इनशाला MCQs में क्लियर थी वेंदी। बाक़ी हीअ ई MCQs आहिनि। तव्हांखे खपे त हर चैप्टर जी जेकी समरी गिवन हूंदी आहे हू पढ़ो, ऐं तव्हां मथां ईअं बि चैप्टर ॾिसी वेंदा कयो, छो जो पॉसिबल आहे मथां को थोरो धिको को थ्योरी मां या जनरल फॉर्म जेकी हूंदी आहे हू बि तव्हां क्लियर थी वञे, जीअं को बि मिस न थिए। असां चाहियूं था तव्हांजो को बि सुवाल मिस न थिए, ठीकु आहे। तव्हांखे असां बाउंड न कंदासीं त सिर्फ़ु ई पढ़ो, असां हू शेयर कंदासीं जेका ख़ासि आहिनि। बाक़ी पढ़णु हर शइ खपे, कोशिशि ई हुअणु खपे, सही आहे। फोकस ख़ासि शयुनि ते हुजे, बाक़ी ॿियूं जेकियूं आहिनि हू बि नज़र मां निकितल हुजनि। बिस्मिल्लाह करे शुरू कयूं था। हिन में असां खोड़ ओड़े ई कंदासीं सुवाल, बाक़ी उनमें ट्रिक्स हूंदियूं, तकड़ में ज़बानी पाण करण जी कोशिशि कंदासीं, जीअं तव्हांजी बि हाणे प्रैक्टिस थी वई आहे ऐं तव्हां बि आराम सां करे सघो था। ठीकु थियो, हाणे पाण ई सोल्व कंदासीं। हिन में ॾिसो त पाण खे 5x + 3 बराबरि आहे 18 जे, हिन मां पाण खे x जी वैल्यू मालूम करणी आहे। ही 3 हिन पासे शिफ्ट थींदा, माइनस थी वेंदा, त हिते बचा 15। 15 खे डिवाइड कंदासीं पाण 5 सां, त जवाबु पाण वटि छा ईंदो? 3। x जी वैल्यू 3 आहे। सम्झायो कीअं थियो? त ही 3 पाण हेॾे शिफ्ट कयासीं त माइनस जा थी विया, 18 मां 3 विया, बकाया 15 बचिया, ऐं ही हिते 5 ज़रब पिया थियनि, हेॾे ईंदा त वंड थींदा। 15 खे वंड कयोसीं 5 सां त जवाबु 3 आयो। ओके थी वियो। हाणे हिते छा आहे, हिते 2 खे 5 सां ज़रब कयो, 10 ऐं 1 माइनस करे छॾियो, घणा बचिया? y बराबरि थींदो 9 जे। ठीकु थी वियो। हिन में छा आहे, हिन में ही 1/2 ज़रब थिए पियो q सां, ऐं बराबरि आहे 3 जे। पाण खे q जी वैल्यू मालूम करणी आहे। हाणे ही हिते हिन खे पाण ईअं बि लिखी सघूं था त q/2 बराबरि आहे 3 जे, सही आहे, छो जो ही हिन सां ज़रब थिए पियो। हाणे 2 हिते डिवाइड थियनि था पिया, हिन पासे ईंदा त ज़रब थी वेंदा, त q छा जे बराबरि थींदो? q बराबरि थींदो बिट की 6 जे बराबरि थींदो। ओके थी वियो, q जी वैल्यू बि मिली वई। मतिलबु पाण घणो करे ज़बानी कंदा आहियूं, पाण खे रूल्स रेगुलेशन जी त सॼी ख़बर आहे त बाबा ही हेॾे शिफ्ट थिया, ईअं थियो, त पाण सिधो ज़बानी ज़रब ऐं वंड डिवाइड या एडिशन सब्सट्रैक्शन सॼी ज़बानी कंदासीं, ईअं लिखण में जेको बि टाइम आहे उहो पंहिंजो बचे। ऐं हिन में छा आहे त आफ्टर 8 years आई विल बी थ्राइस एज ओल्ड एज आई एम नाउ। जेतिरो मां हाणे मतिलबु उमिरि जो आहे, जेतिरो मां हाणे उमिरि जो आहे, त 8 सालनि खां पोइ मां हिन जी टीण थी वेंदुमि। त हाणे मुंहिंजी उमिरि छा आहे? त हाणे उमिरि जेकी आहे उहा x आहे। 8 सालनि खां पोइ मतिलबु 8 साल अञा मां बीहंदुमि, त घणी थ्राइस थी वेंदी? 3x थी वेंदी। जेकॾहिं हू चए त इक्वेशन ठाहियो त इक्वेशन ठाहे छॾे ॾियणो आहे। जेकॾहिं हू पुछे त हाणे एज घणी आहे, त पोइ पाण x जी वैल्यू मालूम करणी आहे। ठीकु आहे। हाणे ॾिसो, हिते x प्लस पियो थिए त हेॾे वेंदो त माइनस थी वेंदो, हिते ई 8 ऐं हेॾे माइनस थियो, 3 मां 1 वियो त बकाया 3x मां 1x वियो त बकाया 2x। ठीकु आहे। x पाण खे खपे त हिते 2 ज़रब थियण पिया, हिन पासे वेंदा त डिवाइड थी वेंदा, 8 खे पाण 2 सां डिवाइड कंदासीं त जवाबु ईंदो 4। ठीकु आहे। मतिलबु हाणे हुनजी उमिरि घणी आहे? 4 साल अथसि। 8 सालनि खां पोइ ट्रिपल थी वेंदी, मतिलबु 12 साल थी वेंदसि। 4 × 12 सही थी वियो। हिते पाण ॾिसूं त अ लीनियर इक्वेशन कंसिस्ट ऑफ पॉलिनोमियल ऑफ डिग्री। जेकी लीनियर इक्वेशन हूंदी आहे हुन जी डिग्री कहिड़ी हूंदी आहे? ठीकु आहे, हुनजी डिग्री 1 हूंदी आहे। हेठि ॾिसूं था कीअं 1, ही ॾिसो, ही जेको सुवालु आहे, चऊं दी इक्वेशन 2x + 1 = 6 इज़ लीनियर इक्वेशन विद डिग्री। डिग्री कहिड़ी हूंदी आहे? भई पावर वॾी मां वॾी पावर केतिरी आहे? ठीकु आहे। हाणे हिते पावर घणी आहे? हिते पावर 1 आहे, ऐं लीनियर इक्वेशन पाण चऊं त हिन कयूं छो जो हुनजी पावर जेकी आहे मैक्सिमम पावर हू 1 हूंदी आहे वेरिएबल जी।
त हिते ही बि थी वियो, मतिलबु 1 डिग्री हूंदी आहे लीनियर इक्वेशन जी, पावर जेकी हूंदी अथसि वेरिएबल जी हू 1 हूंदी आहे। त ही जेकी इक्वेशन आहे ही कहिड़ी आहे, ही लीनियर इक्वेशन आहे, हिन जी पावर डिग्री घणी आहे, डिग्री हिन जी बि 1 आहे। ही जवाब थियो, सही थी वियो। द सोल्यूशन ऑफ ही जेको सोल्यूशन आहे 1 + 6x = 7 इज़, हिन जो सोल्यूशन छा आहे, सफ़ा सवलो आहे। या त पाण हिन तरीक़े सां जीअं पाण खे कंदा आहियूं उहे करे वठूं, या वरी ही जेकी वैल्यू मिलियल आहिनि ऑप्शन ही पाण पुट करे ॾिसूं। सोल्यूशन जो मतिलबु छा हूंदो आहे त एक्स जी वैल्यू जेकॾहिं पाण हिन में पुट कयूं त हू बराबरि जे हिन पासे जेकी वैल्यू गिवन आहे हुन जे बराबरि थी वञे, सही थी वियो। हाणे जेकॾहिं पाण हिते 0 पुट कंदासीं त ही टर्म 0 थी वेंदो, मतिलबु ही कोन्हे। ही एक्स जी वैल्यू 1 पुट कंदासीं, 6 खे ज़रब कंदासीं 1 सां त 6 ते 6 = 7, मतिलबु हिन जो जवाबु। ईअं तव्हां जेका ऑप्शन मिलियल हूंदा हुननि मां बि डायरेक्ट एक्स जी वैल्यू पुट करे त तव्हां चेक करे सघो था त हिन जो सोल्यूशन कहिड़ो आहे ऑप्शन गिवन्स मां। एक्स जी वैल्यू जेकॾहिं 1 हुजे त हू हिते पुट कंदासीं, त 6 खे 1 सां ज़रब कंदव त 6 ते 6 = 7, हाणे हिन पासे 7 ऐं ही 7, मतिलबु ही जेको इक्वेशन आहे ही हिन खे सेटिस्फाई करे थो रूट जेको आहे हिन जो, ओके थी वियो। हाणे जनरल फॉर्म बि पाण खे यादि हुअणु खपनि। जनरल फॉर्म ऑफ लीनियर इक्वेशन इन 1 वेरिएबल, उहा लीनियर इक्वेशन जंहिंमें सिर्फ़ु 1 वेरिएबल हुजे, या एक्स हुजे या वाई हुजे, ॿई न हुजनि, त पाण हुनखे 1 वेरिएबल लीनियर इक्वेशन चवंदासीं, ठीकु आहे। मतिलबु हुन में सिर्फ़ु 1 वेरिएबल आहे, एक्स आहे या वाई आहे। हुनजी जनरल फॉर्म छा आहे, हुनजी जनरल फॉर्म ही आहे ax + b = 0। हाणे a ऐं b ॿई रियल नंबर आहिनि, ठीकु आहे, ऐं a बराबरि न आहे 0 जे, जेकॾहिं a 0 थी वञे त x बि 0 थी वेंदो, मतिलबु हीअ इक्वेशन जेकी आहे हिन मां वेरिएबल ई ख़तमु थी वेंदो। त कंडीशन छा आहे त a कॾहिं बि बराबरि कोन थींदो 0 जे, हीअ a जेको आहे कॾहिं बि बराबरि कोन थींदो 0 जे, छो त न त वेरिएबल ई ख़तमु थी वेंदो, त पोइ पाण जी इक्वेशन कीअं रहंदी, लीनियर इक्वेशन ई पोइ न रहंदी। ऐं जनरल फॉर्म ऑफ लीनियर इक्वेशन इन 2 वेरिएबल, अहिड़ी लीनियर इक्वेशन जंहिंमें 2 वेरिएबल हुजनि, ठीकु आहे, जेका बि हुजनि बाक़ी हुजनि 2 वेरिएबल। त ॾिसो हिते ही लीनियर इक्वेशन आहे, त हिते बि हिन जो बि पावर 1 आहे, हिन जो बि पावर 1 आहे, मतिलबु डिग्री 1 की अथनि, को वधी न आहे। हिन जी जनरल फॉर्म छा आहे, ax + by + c = 0। हाणे हिते a b c ही टई जेका रियल नंबर आहिनि, ऐं a बराबरि न थींदो 0 जे, कॾहिं बि बराबरि न थींदो 0 जे, b बि कॾहिं बि बराबरि न थींदो 0 जे, ठीकु आहे। हीअ जेकॾहिं बराबरि 0 जे थी आहे त एक्स ऐं वाई ख़तमु थी वेंदा, त पोइ मसइलो थींदो, ठीकु आहे। हीअ बि क्लियर थी वियो, हीअ बुक में लिखियलु आहे 8वीं जी किताब में, तव्हां उतां बि ॾिसी यादि करे सघो था। बाक़ी अॻे पास्ट पेपर में बि आयो, हिन करे जनरल फॉर्म तव्हांखे यादि हुअणु ज़रूरी आहे। जेकॾहिं JES जी तयारी कयो पिया त तव्हांखे जेकी क्वाड्रेटिक इक्वेशन आहे उनजो फार्मूलो बि यादि हुअणु खपे, ऐं हुनजी जनरल फॉर्म बि तव्हांखे यादि हुअणु खपे। हाणे पाण ही ॾिसूं था 10 में छा थो चए, द सोल्यूशन ऑफ x + y + 6 = 0 इज़, ही पाण खे ऑप्शन मिलियल आहिनि, त हिननि मां हिननि जी कहिड़ी सोल्यूशन आहे, हिननि मां कहिड़ी वैल्यू पुट कजे त ही इक्वेशन हू सेटिस्फाई थिए, ठीकु आहे। हाणे पाण चेक कंदासीं हिकु ऑप्शन खे, ॾिसो हिन में ऐं हिते 2 वैल्यू छो मिलियल आहिनि, 2 वैल्यू हिन करे त हिकु पहिरीं जेकी वैल्यू हूंदी हू एक्स जी हूंदी, ऐं ॿी वैल्यू जेकी हूंदी हू वाई वेरिएबल जी हूंदी, ठीकु आहे। जेकॾहिं एक्स जी जाइ ते पाण 1 पुट कयूं ऐं वाई जी जाइ ते 2 पुट कयूं त पोइ चेक कयूं छा थो थिए। 1 पुट कयोसीं ऐं 2 पुट कयासीं त ही 3 3 ऐं 6 9 थी विया, मतिलबु ही सेटिस्फाई नथी थिए। हेॾे बि 0 अचणु खपे, छो जो हेॾे 0 आहे, ठीकु आहे, बराबरि हिन साइड ॿई साइडूं बराबरि हुअणु खपनि। हीअ रखंदासीं त -2 ऐं प्लस जा 4, त हाणे हिन में 4 ऐं 6 10 थिया, 10 मां 2 विया त बकाया घणा बचिया 8, मतिलबु ही बि सेटिस्फाई नथी करे, ही बि रूट हिन जा न आहिनि, त पोइ सी ऑप्शन पाण ॾिसंदासीं। -4 ऐं -2 ही पाण हिननि जी जाइ ते हिते रखियासीं, -4 ऐं -2 घणा थिया -6 थिया। हाणे माइनस जा 6 की -6 ऐं प्लस जा 6
ही पाण में कटिजी आहे, मतिलबु हेॾे ज़ीरो थी वई ऐं हीअ हेॾे बि ज़ीरो। ही जेका रूट आहे, ही जेकी वैल्यू सॉल्यूशन आहिनि हिननि जा, ही हिनखे सेटिस्फाई कंदा। त जेको सेटिस्फाई करे हू पाण ईअं हुनखे गोल करे छॾिणो आहे, सर्कल करे छॾिणो आहे उते। ओके थी वियो। मतिलबु चेक कीअं करिणो आहे, ऑप्शन हिन जी अलॻि सॉल्यूशन करण जी ज़रूरत कोन्हे। तव्हां जेका ऑप्शन गिवन हूंदा हुननि मां अंदाज़े ते ही तव्हां सभु चेक करे ॾेखारिया आहिनि, बाक़ी तव्हां अंदाज़े सां ई वैल्यू खे ॾिसी या दर्जे खे ॾिसी पाण तव्हां सम्झी सघो था इक्वेशन खे त हिन में कहिड़ी ईंदी। जॾहिं मां ही लिखां पियो त मां डायरेक्ट चयो त ही ईंदी, छो जो हिन में -4 ऐं -2 आहिनि, त ही -6 थी विया, त ही हिते 6 आहिनि, त ही पाण में कैंसिल थी वेंदा ऐं 0 0 थी वेंदो। ईअं तव्हां पाण ई ॾिसी बि करे सघो था ऐं तरतीब में बि चेक करे सघो था, सवलो आहे, ज़बानी थी सघे थो। ऐं हिन में छा आहे, सोल्यूशन ऑफ x + y = 5 एंड x - y = 1। हाणे पाण खे ॿ इक्वेशन्स मिलियल आहिनि, ठीकु आहे, ॿ इक्वेशन्स मिलियल आहिनि, हिन जा रूट्स बि मिलियल आहिनि, पाण खे हिन जा सोल्यूशन बि मिलियल आहिनि। चेक करिणो आहे त हिन ॿिन्ही इक्वेशन्स खे हिननि मां हीअ ऑप्शन जेका मिलियल आहिनि कहिड़ो रूट जेको आहे हू सेटिस्फाई करे थो। साॻियो ई तरीक़ो सफ़ा सवलो आहे। पाण हाणे हीअ जेको एक्स आहे ऐं वाए आहे, पहिरियों जेको एक्स हूंदो आहे ऐं ॿियो जेको हूंदो आहे उहो वाए हूंदो आहे, हिननि इक्वेशन ॿिन्ही इक्वेशन में पुट करे ॾिसणो आहे। हिते पाण छा पिया कयूं, हिकु इक्वेशन में सिर्फ़ु पुट कयूं पिया, हिते साॻी वैल्यू ॿिन्ही इक्वेशन में पुट करे ॾिसणी आहे त छा ॿई इक्वेशन जेकियूं हू हिनखे सेटिस्फाई कनि बि अथियूं की न। हाणे जेकॾहिं हीअ पुट कयूं 2 ऐं 3, 2 हिते रखियासीं, 3 2 ऐं 3 5, ही हिनखे ॿिन्ही साइड 5 5 थी विया, हिनखे सेटिस्फाई कयूं, बाक़ी हिनखे बि करणु खपे। हिते जेकॾहिं पाण 2 रखंदासीं ऐं हिते 3 रखंदासीं त हिते 2 ऐं माइनस जा हिते 3 थी वेंदा, हीअं थी वेंदो। हाणे ॾिसो त हिते माइनस जा बचा, छो जो माइनस जी वैल्यू वधीक आहे, त ही बराबरि कोन थींदा। मतिलबु ही जेको रूट आहे ही पंहिंजो ऑप्शन न आहे। पाण हिन खां बी जेको रूट आहे हू चेक कंदासीं, वैल्यू पुट कयूं। हाणे हिते जोड़ थियनि पिया भई 3 ऐं 2 5, मतिलबु ही सेटिस्फाई करे थी, बाक़ी हिन में चेक कयूं। जेकॾहिं 3 पाण एक्स जी जाइ ते रखूं, एक्स जी जाइ ते रखंदासीं, जेकॾहिं 3 पाण, ठीकु आहे, 3 एक्स जी जाइ ते रखियासीं ऐं 2 वाए जी जाइ ते रखियासीं, त 3 मां 2 विया बकाया 1 ऐं ही 1 ई वारो, मतिलबु ही हिनखे सेटिस्फाई करे थी, त पंहिंजो जवाबु जेको आहे ही आहे। ईअं पाण रूट पाण खे मिलियल हूंदा त हीअ सफ़ा सवलो तरीक़ो आहे, पाण ख़ाली वैल्यू पुट कंदे ॿुधाए सघूं था त बाबा ही वाक़ई हिन जो सोल्यूशन आहे की न। उमेदु आहे वीडियो पसंदि आई हूंदी, पसंदि आई हुजे त लाइक बि कयो ऐं कमेंट बि कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो, जीअं हर कंहिंखे फ़ाइदो थिए। ऐं चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलो था नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।